اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي عدد كل معلوم لك دائما ابدا موتو ہی مہینوں ماہ مبارک ربیع الاول جو ہلے ان میں اواں سبنے کے خبر ہے تے سونے کریم دی پیدائش ہوئی عظیم شان نبی جی تعریف پہنجے ایمان جی تجدید ہن مہینے میں لازمن ضروری ہے تاکہ نبی سانے جی تعریف چھوڑ کے ویندی ہے او چاچا ڈاڑی ڈاڑی گالیوں پلے میں کھڑی ہوئی نبی سونے کی تعریف چھوڑ کے ویندی ہے علماء لکھو وہ تعریف چل آئے نہ ہے اسان کی تعریف اسان کے سنگارندیا ان کے لائے مزل نہ ہے ان کی تعریف اسان لائے ضرور محبوب جی بہار ستنی کا متھی ہوتی ہے ان کرے ماں والے ساما حضور جی تعریف ادا کرے وہ عطا اللہ شاہ بخاری رحمت اللہ علیہ کا پوچھو سائیں نبی سائیں جی اج تعریف ॿुधायो عطا اللہ شاہ رحمت اللہ علیہ فرمایا ابا نبی سائیں جی تعریف اما عائشہ صدیقہ کا پوچھو گے ہو تو حضور جا اخلاق کردار ॿुधा تو اما عائشہ فرمایا الحمد کا ورناس نہیں قرآن شریف میں جو کچھ لکھا قرآن لکھو اللہ فرماؤ جنہیں سونے محمد دی تعریف خود خدا 23 سال کرے تو وہ معمولا کلا کرے کھاتے کرے ان اللہ و ملائکتہ یصلون دی معنی تعریف لکھے ان قیم رحمت اللہ علیہ عربیہ جو وجہ ماہرہ وہ تو لکھے جہیں ہستیہ کے خود رب بنائے پان بنائے پان تعریف بنا تحقیق آدم علیہ السلام جی اللہ عزت کرائے فرشتن کے چاہیے تمام انہیں جو سجدو کہو اب سجدو آدم وہ ہانے ہلے دو دے وہ سجدو تھی میں ہو پر مہدے سونے کریم جلا یسلون مزارے جو سیکھوا اللہ بھی فرشتہ بھی ہے وقت بھی تعریف کرنا آئین بھی پئی حلندی محمد ازدو میں خواہم خدا رہا خدایا اے اللہ سونے محمد کا تو جی ہستی تھا سمجھوں اے تو سونے دی تعریف خود خدا کھا تھا خدا یعنی اللہ ملے تو نبی کہاں ہے نبی انہیں دوستوں ماں خاص ان مہینے سا تعلق رکھن والی آیت انہیں جی تلاوت جو شرف حاصل کیوں انہیں آیت سجید سمجھائے میں سے کہتے سو علماء دی ہتے
पान के इन रस्ते में अघाइण चाहियूं था रब खां दुआ आहे त क़बूल हाणे ॿुधो आहे छा थी चए लक़द मन रब तो फरमाए मुंहिंजो थोरो आहे थोरो कयुम मोमिनन ते रब से तो फरमाए मुंहिंजो थोरो आहे हिकिड़ो सुवाल थींदो आहे ठाहे थो नहीं थोरो करे ला तुब्तिलू सदकातिकुम बिल मन्नि वल अज़ा मन्नि वल अज़ा मन जो लफ़्ज़ साॻियो थिए थो अचे पंहिंजे ख़ैरातनि खे थोरो ॼाणाए बातिल न कयो विञायो न पंहिंजी ख़ैरात खे विञाइजो न अलाह साईं चए थो त थोरो न जिताइजे वरी पाण अलाह थोरो जिताए थो सम्झो था सुवाल सम्झो अलाए न सम्झो ज़हन में वेठो ॿुधंदा त होॾो त वेठो त क़ुर में ख़ुदि चवे थो त थोरो न ॼाणाए वरी मुंहिंजो रब ख़ुदि थोरो चए थो मसलो इहो आहे थोरो ॼाणाइण वारो कुछ फायदो वठंदो आहे अदामा तो सा अगले वक्त में थोरो कयो हाणे मुंहिंजे मथां बि मसइलो आहे तूं मुंहिंजी मदद कर थोरो ॼाणाए माण्हू छा वठंदो थोरो ॼाणाए माण्हू फ़ाइदो वठंदो आहे पर रब साईं थोरो ॼाणाए फ़ाइदो वठंदो नाहे फ़ाइदो ॾींदो आहे तोखे शुक्र करण जे लाइ तैयार थो कयां इन शकरतुम लअज़ीदन्नकुम तू मुंहिंजो थोरो समझी शुक्रियो अदा कयो त मां अञा वधाए नेमतूं ॾींदुसि हिते बि सोने रसूल सां गॾु त हुते बि रसूल सां गॾु थोरे सां कुर्ब मिलंदो अलाह जो फ़ाइदो वठे नथो बे नंबर में थोरो माण्हू नथो ॼाणाए सघे माण्हू छा वठे नथो त बलोच जो जलसो आहे मूंखे ॻाल्हाइण में थोरो ॾुखियो थो लॻे ॻाल्हि सम्झो था पर अलाह साईं हर कौम में चङा बुरा रखिया के बलोचन में अलाह वारा के जामोटन में अलाह वारा के वरी रोफर टाप जा सभिनी क़ौमनि में बि आहिनि हिकिड़े बलोच ॾिनी थूणी हिकिड़े शहर वारे पोइ साईं सिंधी माना थोरा हे थूणी सम्झो हे थूणी आहे अहिड़ी थूणी ॾिने हिकिड़े ग़रीब खे वो जॾहिं शहर में अचे सौदो वठण त हिन वटि अची सलाम करे हे मैवालो थूणी माना हाणे माने बि करे चाह करे साल सॼो हुन खां माल खाधे हो बि थकी पियो हुन उहा थूणी कढी ॿाहिरि रखी जॾहिं हीअ आयो साईं मैवालो थूणी बुखो उहा काथे रखे उहा हो पई थी साईं खणा असांखे जान छॾे अब थोरो ॼाणाए माण्हू फ़ाइदो थो पर रब जी ज़ात थोरो इन करे थी ॼाणाए त तोखे फ़ाइदो ॾे जो तूं उहो एहसान यादि करे शुक्रियो अदा करे त रब अञा महिरबानी तो ते वधाए
तू थोरो जाना है न थो सके मानो के मनो थोरो न जाना छो तू थोरो जाना इंदे उन शय जे लाए जेका तू पान दे पंहिंजी शय दे कोई नहीं पंहिंजी शय आहे अब आप मोहम्मद कासिम साहब असां के मानी कराई हद तो है न कयो नौकर चवे तो पंहिंजो थोरो थी नौकर जॾहिं पंहिंजी खाराईंदो तो उनजो थोरो थींदो जॾहिं ॿिए जी खाराए थो तो उनजो थोरो ज़ोर सां ॻाल्हायो त मां सम्झां यो थोरो न थींदो अल्लाह से को फरमाए ऐ इंसान तू थोरो न ॼाणा छो त तुंहिंजी का बि शइ नाहे सब मुंहिंजूं शयूं तूं खणी थो ॾे थोरो ॼाणायां त मां ॼाणायां तोखे हक़ नाहे पाड़े में हिकिड़ो ग़रीब तूं ॾिठो उन वटि अन्न कोन दाना कोन तोखे ख़बर पई त बुख ते वेठो आहे घर ॾो वञी ॿ बोरा अन्न जा खणी अची सचे फ़क़ीर खे चयो पुटु खा हाणे सुवाल इहो आहे त इहो अन्न जा दाना वॾे ठाहिया या हारी ठाहिया या ट्रम्प ठाहिया या साइंसदाननि ठाहिया या ख़ुदा ठाहिया मसलो कुरान खुद तो समझा है तो तुम डिगो सिद्धो दानो उछलियो जमीन में केरा है जेको दाने दाने के पियो समझाए तब पाड़ू हेठ खणी वन सलो मथे उल्टो न तो दे सलो अंदर हले वने पानी बाहर निकले तो ये दे दो कोई दाना पान मथे निकले तो सलो अंदर हले छो तो फरमाए यो कानून मुंहिंजो ठहियल आहे इन करे तू दानो त उगाड़ो सॼो कुरान में खुद थो चवे अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन ऐ पाण तू माण्हुनि खे पोखे खाए या तू उगाड़ो दानो अकेलो दानो सटे आए मां ढके ढके दाने मजा 100 दाना कढी तुझी बार के भरण वारो मां अल्लाह आहियां तू मुंहिंजी शइ खणी थो ॾे पंहिंजी शइ थो ॾे तूं ॾिठो त वीचारे खे ॾाढी प्यास लॻे उंज न लॻे घर ॾो जग थधे पाणीअ जो खणी हुनखे ॾिनो त साईं पियो हाणे सवाल इहो आहे त तूं खणी ॾियण वारो आहे जी नौकर खणी ॾींदो पाणी ठाहिण वारो ऑक्सीजन हाइड्रोजन जे सालमन मंझां पाणी में साइंसदान ठाहींदो आहे न अंग्रेज़नि पाणी ठाहियो आहे न बादशाहनि पाणी ठाहियो आहे न वॾेरनि ख़ाननि पाणी ठाहियो आहे खुद कुरान में थो चवे इन अस्बह माउकुम खौरन फमन यातीकुम बिमाइन मईन यो पानी जर मां हेठ छिकी वञा पानी मथियों बंद करे छॾियो केर तोखे पानी पीआरींदो पानी मुंहिंजो ठहियल आहे वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हई असां हर ज़िंदा शइ खे पाणीअ सां ज़िंदा रखियो आहे पानी मुंहिंजो ठहियल आहे तूं खणी ॾियण वारो आहे तुंहिंजी त ख़ुदि जान पंहिंजी नाहे साहु पंहिंजो नाहे तूं थोरो छो थो ॼाणाए थोरो त उहो ॼाणाए जेको पंहिंजी शइ खणे शरीफ में फरमायो मुंहिंजो थोरो थवे नबी जी आमद छड़ो मोमिन जे दुआया सॼी जानन जे लाइ बबार सल्लल्लाहु पढ़ो सवाब हिक हिक अखर कुरान शरीफ जो पढ़ण ॿुधण ॾह नेकियूं 20 नेकियूं ॿुधण वारे वमा अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन
چاہے تو پیو سوال سمجھو ایڈے تو مومن لا رہا حالانکہ نبی تو سجے جہان لا رہا سجے جہان دے اللہ جو تھورو حجر کھپے حضور کی آمد چاہے تو ننا صحیح نبی را سب جلائے رحمت بن جی آئیو پر مومن دے بموجا احسان ہکڑو سونو نبی دنو مان جو دل اے مٹی بھی سونی رکھی مان جو ان جی روشنی لگی تا دل چمکی پہ مثال اب ایسے جو بارے دو ایسے جو بارے دو روشن نام انہیں سجدے جے سامو تبو بھی رکھو تبو سمجھو تھا ہمیں کہ نتا سکانا تو فرانسا جو صدر رہا تبو نتا سمجھو تبو چاکدہ ہونا تھی آنے بچا دیا نا ایٹھو پاسو گھنو ہونا جو کارو چھ دے خاص کرے دے کہ کاٹھن تبو ہندو کلے کارا ہے مطلب دے ایٹھو مدر کار سمجھو تھا تبو بھی رکھو سجدے جے سامو اینا آئینو بھی رکھو سجدے جے سامو سجدے جی روشنی پینیے تے پونڈے تے بھی بوندی زور سا آنے تے بوندی پر چکندو کیڑو تبو تبت صحیح پر چمکندو نا یہ ہوئی مسلوار رب تو فرمائے نبی سجدہ توے بھی چمک سکے تو کتنا روشنی جا سکے تو پھیو پر تیمی صلاحیت نہیں تو روشنی تو پھیو ابو جہل جید میں تو چلو اب اکسی جید آئیں اور چلو ایڑو چمکیو جنبی جو گردار ہو دی ابو بکر جو گردار ہو تو میں ابو بکر سے حدتے تیرا منو قرآن و جی مسلمان جا حضرت جی خدمت میں وڈی آئو حضرت عثمان غنی بھی ابو بکر صدیق جے ہتھ تے مسلمان تھیو جیئے نبی جو سج پیو چمکے ابو بکر جے سین میں شیشو رکھلو وہاں چمک باہر سکیں تے ہے دے بھی باران کے در لطافش تب اشخلاف نیس در باغ لال رویت در شورب مخص تے تو برسات مٹھی وسندی برسات جو پانی زورا سا ایسا مٹھو برسات جو پانی مٹھو پر زمین جو فرقا کا کلر واری زمین آئے انتے برسات مٹھی وسندی تا کلر ودھو کا مٹھی زمین آئے تا گل بوٹا نکرندا چاہے تو مسلو ہی ہوئیا ایڈے ابو جہل جی کلر واری زمین جیدو قرآن واری برسات پئی وسے جیدو کلر پیو دشمنی پئی ودھے ایڈے علی سائیاں واری زمین جیدو کلر پیو جیدی برسات پئی وسے ایڈو سونے علی جے دل میں علم جا گل بوٹا نوا نوا ایک فرانسہ جو صدر پانی کرنے کی کسی نبی جو سنو نہیں ہمارا جبل میں ہاتھو ناراض نچ جبل میں نہ تو ہمارا مہینہ دیکھو تڑی نہ کندو مہینہ جا مہینہ پانی ہوجے جبل میں تر کرے پیان جو مشکل تھا ملے مچھاں بات میں ڈاڑی گنڈا تھی وئی آجے نک میں لمو جمی میں اکھن میں ستوں چمیوں پہ چمڑیوں پہ ہو جن ایڑی بری شکل سے جو پار سے تکلے نہیں ہمیں کا بخار کرے انہا چاہتا میں شیشو جو ہاتھ میں آئے یہ ایسی بجور نے شیشے کے بری اندھو کرے بری ہی جو کرے بری بجور مارو جو جا چھاتو کرے دیساں پسے وہ چڑے چاہے جوانی میں گندی تصویر چھاپ لائے کری ماں کے بنے نتی
शीशो जो चमकदार शीशे में का खराबी न हुई जेकने हुजूर में कंखे खराबी नजर थी अचे त जो इहा तुझी पंहिंजी खराबी आ अंधा तू को जुआ पंहिंजी दिल पाक कर नबी जी चमक तुझे अंदर भी नजर ईंदी तुझी मिटी खराब आ इन करे इहा नेमत तुझे लायक नाहे या नेमत मोमिन जे लायक लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन रब तो फरमाए मोमिनन जे मथा मोजो थोरो आ साईं कहिड़ो इज़ सफीम रसूलन 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 में बसब्रु छवे थोरो तवज्जो कयो त मां थोरो अरबी में अची अटकियो बसब्रा रसूलन बसेरा रसूलिन बपेशा रसूल इनके अरबी में चइबो आहे नून तनवीन जो छो त आवाज नून जो निकरंदो बिन ज़बरन मां भी रसूलन रसूलुन रसूलिन आखिर में छा निकरे थो नून जो उचार इन करे इन नून जी भी अरबन वट माना छवे इन नून जी अरबन वट माना तनवीन ताज़ीम जी आ हाने मान वला युतहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलीयुल अज़ीम रब से तो फरमाया आसमान जमीन संभालण में मां कजा नथो सो मां अलीयु भी आहियां अल्लाह अज़ीम वरी चे थो ऐसा मोहम्मद वरकद आतैनाका सबअम मिनल मसानी वल कुरानल अज़ीम ऐ नबी तो के असा अलहमदे जो सत आयतों भी दिनियो आहिन ऐ अज़ीम कुरान अज़ीम किताब भी तो के दिनो अथसे माना अल्लाह भी अज़ीम उन जी अता भी माने में थोड़ी देर आ तो तकड़ न करे अब आप होश से मेरे नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत ताजो तख्त खत्म नबूवत नारे तकबीर नारे जो आवाज ये था दियो जड़त मुर्तद में थो बने नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर अल्लाह भी अजीम उनजी इनायत ही कुरान भी अजीम ऐ खुद हुजूर लाए भी चोयो इन्नका लअला खुलुकिन अजीम ऐ सोना तो जा अखलाक भी अजीम रब भी अजीम मिलियो जो किताब भी अजीम मिलियो तो रसूल भी रसूल दिनोमा एडो अजीम मेरे करीम नबी दिनोमा तो जो के बुखारी शरीफ जी सही है समय को बुदो फरमायो हर नबी के हिकड़ी दुआ कबूलियत जे लाए वो तो सब दुआओं नबी ने बुदो पर हिकड़ी दुआ जे ला अल्लाह हर नबी से वायदो के जेड़ी घरो दुनिया खत्म करनी दुनिया आबाद करना जी जेका दुआ करो तानी कबूल करना
जेड़ी भी दुआ हुजूर फरमाओ सभिनी नबियन तकलीफ जे वक्त में उहा दुआ खपाए छड़ी जने नूह नबी के तकलीफ आई तने दुआ कई रब्बि ला तज़र अलल अर्ज़ि मिनल काफिरीन दय्यारा अल्लाह ज़मीन ते बच्चो बाहर न छड़ जई काफरन जो रब से फरमा दुआ कबूल कम तो जी सब काफर फना कंदुस पर जानवरन जा भी जोड़ा खन त जानवर भी धरती ते न छड़ी सबनी नबियन दुआ दुनिया में खपाई दुनिया जो तकलीफों सही न सया आखिर में दुआ क्यों दुआ खपाए व्या पर इख्तबा तो दुआई बुखारी शरीफ में सही हदीस में इख्तबा तो दुआई मां पंहिंजी दुआ लिकाए रखी थमा मां खपाई नाही मोदे मथा ताइफ में हमला किया व्या मुझी न्याणी ज़ैनब के ॾाढो मारियूं मिलियूं मुखे इंतहाई तकलीफ होती वतन का बेवतन कयो वियो पर मुझा उम्मतियो मां तकलीफूं बर्दाश्त करे उहा दुआ खपाए न थो वञा उहा दुआ कई थो वञा क़यामत जे ॾींहुं उहा आख़िरी दुआ घुरी तव्हां समीअ जी जान छॾाए जन्नत वठी वञण वारो अज़ीम बेवफा थी एडे नबी से वफादारी कर जे तो जे लाए तकलीफों खाई दुआ पाई नहीं इस बात फीहिम रसूल रसूल की माना है अल्लाह ने जो रसूल की माना है नुमाइंदो अल्लाह जो नुमाइंदो कायदा नुमाइंदो तो रसूल आई नुमाइंदे जी हैसियत होंदी है मोकलण वाले जे लिहाज का मोकलण वारो ॾाढो त नुमाइंदो भी मोकलण वारो अज़ीम त हेरे ने समझो थोड़ो तवज्जो सां अबा मुशर्रफ के अमेरिका जे नुमाइंदे धमकी ॾिनी त थोड़ी भरती वैसे यू टर्न वठी करे सॼो फॉरेन पॉलिसी बदलाए छॾे तालिबान जो इनकार कई हालांकि मञियो समझो त पाकिस्तान उन्हनि खे मञियो पर जैसे मुझे पत्थर के दौर की धमकी दी अमेरिका के नुमाइंदे पाकिस्तान नंढड़ो मुल्क आहे उन जो नुमाइंदो भी नंढड़ो उन जो पावर भी नंढड़ो अमेरिका पावरफुल मुल्क आहे उन जे नुमाइंदे जो पावर भी मसलन मां तव्हां सफ़ीर मोकिलियां अदा पहुंचा मां सफ़ीरा मुंहिंजे मदरसे खे चंदो ॾियो 5 मिनट भी itu चंद्र के बाद कर दो न थोड़े सिंगे तो कमोरा पर मुझे सोने करीम जन अली साईं जी नमाज पई कज़ा थे अली साईं रोए पयो नमाज जी कज़ा थे हुजूर जन रोण दिसी अली जो चयो अली वनी चंगी तरह वजू कर नमाज पढ़ आराम सां
मां इशारो थो कयां इन सिज खे ताकत नाहे सिज खे अली जे सजदे खां अॻ में लही वञे अली पढ़ मां उन रब जो नुमाइंदो आहियां जंहिंजो सिज बि उन जे हुक्म ते जो यो रब जी नुमाइंदगी जी निशानी आहे त ही रब जो सचो नुमाइंदो आहे इन करे दोस्तो अचो रसूलन असीमन रसूल ॾिनो मां इंतहाई वॾो रसूल ॾिनो मां मुंहिंजो थोरो थवे मिन अनफुसिहिम पूरी कौम जी इज्जत आहे या ना है सूरत आहे ओ यो उसूल कुरान को समझा त ॾिसो इहो सुनो मोहम्मदी अरबी फरिश्तन मां अचे हा त फरिश्तन जी इज्जत थी वञे हा इहो नबी नारी जिनात मां चहा जिन जी इज्जत थी वञे हा इहो वॾो रसूल मां तव्हां मां मोकिलियो आहे जीअं तव्हां हाकिम जी इज्जत नूरन नारन खां मथे चढ़ी वञे नूरी बि हेठि बीह रहियो सोहणो अञा मथे नंढे में सही इंसान कीअं था चओ अब हिते तो अल्लाह जाने कौन बशर है नबी सुञातो नथसि माशर में देवबंदी नबी के सुञाणंदा जो कुरान पढ़ियो अथनि कुरान में नबी जी सुञाण पई आहे अञा ख़बर न पई त बशर केरु आहे ओ सोना ये तो जी इज्जत आहे हिंदुस्तान पाकिस्तान जे गॾियल हो त हिकिड़ो ईरान जो शाहज़ादो हिते घुमण आयो पर घुमंदे घुमंदे पैसा खपी विया तोखे लॻसि ॾाढी रस्ते ते हलंदो हमरा उनखे चए ॿ प्लेटां तो भरे ॾे उन भरे ना हुन वरी उहो प्लेटां भरे हिन ॿाहिरि जे उहो खाई वरी ॿाहिरि ईअं कंदे वारा पैसा ॾिनी एतिरा थी वई जॾहिं पैसा कोन ईरान मां सम्झो शायदि ईअं घटि वेठो आहे पाण बि न पियो खाए त मां तुंहिंजी मदद करां पैसा घणा मां त मूड़ी पूड़ी खाई में मूंखे दफ़ो त जेको मिलियो अम्मा उन रुपयो ॿार करे लॻे हल रक़म उन यतीम ॾिस पुट वञे हिन करे सां छा कयूं अथसि कुझु कोन थलाशी ॾिनी अथसि कुझु कोन हाणे हिन सां हिकिड़ो कमु कयूं था कारे गॾ घुराए हिन जो मोह कारो करे पुछ जे पासे ॾे मोह कर विहारे सॼे शहर जा छोरा गॾा पोइ तो दोल वारो ॾेई हिनखे रोले पोइ मोकिले ॾींदासीं हिन सां अहिड़ी तादी कयूं हे जॾहिं तादी त हेॾे ख़ुशि ख़ुशि वियो ॻोठ ॾे उते पुछनि पिया पंहिंजा रिश्तेदार आहा हिंदुस्तान भले डींग डींग फौज तिफला मुफ्तस्तर डींग डींग मुफ्त में शोहरत छोर खबर न बेइज्जती हिते रब सिंह तो फरमाए तव्हांजी इज्जत वधायूं जो तव्हांजी जिन्स मां इंसानन मां नबी खे मोकिलियो तव्हांजी इज्जत जे लाइ त तव्हांजी इज्जत वधे तव्हांखे सुनतूं मिलनि नबी फरिश्तो हुजे हा त खाए हा त पीए हा पोइ खाइण पीअण जी सुनतूं मिलनि फरिश्ता शादी कंदा आहिनि
एड़ो नबी मोकिलियो जे शादियूं कयूं, जे बचड़ा ॾिया, जे बचन जी खिदमत कई, जे घर वारनि सां सोनो हलियो, जे पंहिंजे अबे अम्मा जे लाइ क़बर जी इजाज़त वरिती, जंहिंखे अबे अम्मा शूर हो, जे पूरी दुनिया खे इहो एहसास आने सबक खे सेखारियो। चओ नबी असां जिन समय सां लखे करोड़े असांखे सुन्नतूं मिलियूं, इहो असांजे मथां रब जो चओ वॾो थोरो कुरान शरीफ में मुख्तलिफ रिवायत अनफुसिहिम जी हिकड़ी माना या पहिरीं किरात त तव्हां मंझा आयो मथो टपकियो न आहे ॼायो मथो अचे आ त असां बंदि कयो केरु आला काथो जो पर हे तव्हां में नंढो वॾो थियो आहे। हुज़ूर खे चयो वियो सोना ऐलान कर फ़क़द लबिस्तु फ़ीकुम उमरा, मां तव्हां में उमिरि गुज़ारी आहे, ॾेखारियो मुंहिंजी उमिरि में काथे कमी ॾेखारियो। जवानी तव्हां सां अरबन में गुज़ारियमि, नंढपिण तव्हां सां गुज़ारी थमि। पुछो